पंहिंजावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदी। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि, सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तो हाणे ड्रामे में हिकु त बहितरीनु एंट्री थींदी कुझु नवे अदाकारनि जी पंहिंजावेरी में। इन सां गॾोगॾु तव्हांखे ॿी ख़ुशख़बरी ॾींदो हलां। ड्रामो रियासत, जंहिंजे बारे में बार बार मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल शायदि कोसो व्लॉग ते कॉमेंट अची रहिया आहिनि त अदा रियासत ड्रामो किथे पुॻो जी का अपडेट्स वग़ैरह ॾियो। उन दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी इहा आहे त हाणे ॿियो स्पेल तमामु जल्द जेको आहे रियासत ड्रामे जो शूट जेको थी रहियो आहे तमामु जल्द फाइनल थी वेंदो। पोइ रियासत ड्रामे जी पहिरीं एपिसोड KTN एंटरटेनमेंट ते हलाई वेंदी। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो हीअ ईद ते इन जी एंट्री थींदी ड्रामे जी, छो त रमज़ान शरीफ़ सुभाणे परीं ताईं रमज़ान शरीफ़ बीहण वारो आहे पहिरियों रोज़ो, ऐं इन जे करे पोइ हीउ ड्रामो पहिरीं तारीख़ जेको आहे न पहिरीं ईद जी का तारीख़ ते हली सघे थो। रियासत सोप सीरियल जंहिंजो तव्हांखे वॾे में वॾो इंतज़ारु आहे। बाक़ी पंहिंजावेरी ड्रामे खे ॾिसंदा रहो, ईअं ॾिसंदा रहो, इंजॉय कंदा रहो, छो त पंहिंजावेरी ड्रामो बि बहितरीनु हली रहियो आहे, व्यूवरशिप सुठी खणी रहियो आहे। हाणे जी कहाणी बि तमामु बहितरीनु ज़बरदस्त थी चुकी आहे। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।